आज़ादी खां ओपरा तूं न असांजो भाउ, तूं को पत्थर पंध में, असां उतरवा असां ओरे आ, सांगो लाहे सिर जो। अॼु 10 अगस्त सिंध जे उन इनकलाबी बहादुर ऐं साईं जेम्स जे फ़िक्र जे पैरोकार बशीर ख़ान कुरैशी जे जनम जो ॾींहुं आहे, जंहिं 10 अगस्त 1959 में ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में मोटनपुर मोहल्ले रतेदेरे ज़िले लाड़काने में जनम वरितो हुयो। बशीर ख़ान कुरैशी पंहिंजी सियासत जो आगाज़, स्टूडेंट पॉलिटिक्स जो आगाज़ 1976 में GS स्टूडेंट फेडरेशन जे प्लेटफॉर्म तां कयो। पाण जॾहिं बि कंहिं सां मिलंदो हुयो, निवड़त सां मिलंदो हुयो, झुकी करे मिलंदो हुयो, उन जे करे नंढा वॾा पका पोढ़ा उन सां तमामु घणी मुहबत कंदा हुया ऐं उन जी वॾी इज़त कंदा हुया। पाण सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा, लॉन्ग मार्च, धरना, बुख हड़तालूं ऐं पंहिंजे धरती जो केस जेको आहे जॾहिं फ्रीडम मार्च 23 मार्च ते कराची में मुनक़िद कयो हुयईं, उन में यूरोपियन यूनियन, एमनेस्टी इंटरनेशनल, अक़वाम मुतहिदा ऐं दुनिया जी सभिनी मज़लूम क़ौमुनि सां ऐं दुनिया जी उन्हनि ताक़तवर क़ुवतुनि सां मुखातिब थींदे चयो हुयईं त पाकिस्तान में असांजो वजूद जेको आहे उहो ग़ैर महफ़ूज़ आहे। असांजे सक़ाफ़त खे, असांजी ॿोली खे, असांजे वसीलनि खे उन्हनि खे पायमाल कयो थो वञे ऐं उन्हनि जी फुल लुट जारी आहे। पाण चयो हुयईं त पाकिस्तान फेडरेशन आहे ऐं पाकिस्तान खे ठाहींदड़ बि इहे जेके 5 क़ौमूं हुयूं उन्हनि गॾिजी करे पाकिस्तान ठाहियो हुयो। उन जे करे हींअर जेको ॾाढा जबर आहे, इस्तबदाद आहे, उहो असांजे ज़िंदगियुनि खे बर्बादीअ तरफ़ ॾे तेज़ी सां वठी वञी रहियो आहे। बशीर ख़ान खे 23 मार्च फ्रीडम मार्च जे अमल जे करे स्लो पॉइज़न ॾिनो ऐं उन जे मंतक़ी अंजाम जे तरफ़ ॾे हुन जी ज़िंदगी तेज़ी सां गामज़न थी ऐं पाण हिन दुनिया खां रुख़सत करे दाल बका ॾांहुं राही थी विया। बशीर ख़ान अॼु असांजे विच में कोन्हे, पर बशीर ख़ान जेको साईं जेम्स जे फ़िक्र सां सचाई जे बुनियादनि ते निभायो हुयो, अॼु बि साईं जेम्स जो फ़िक्र जीअरो आहे, अॼु बि बशीर ख़ान जीअरो आहे, अॼु बि बशीर ख़ान जे फ़िक्र सां नज़रियनि सां उन जे हिकिड़े सियासी बसीरत वारे लाइन सां जंहिंजो ताल्लुक़ु हुयो, अॼु बि उहे ताक़तवर आहिनि, सगारा आहिनि ऐं हुननि जो ईमान आहे त हिकु ॾींहुं ज़रूरी हिन इस्तबदाद, जारियत, जबर, ॾाढ जे पिंजोड़ खां हिन क़ौम खे निजात मिलंदी ऐं हीअ क़ौम आज़ादी जो महवर जेको मंज़िल आहे उहो माणींदी ऐं आज़ादी हिन क़ौम जा क़दम चुमंदी। इंशा अल्लाह ताला इहो ॾींहुं ज़रूरु ईंदो। महिरबानी साथियो, बशीर ख़ान जे जनम ॾींहं ते सॼी क़ौम खे वाधायूं थो पेश करियां त अहिड़ो बहादुर इंसान ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में जनम वरितईं ऐं साईं जेम्स जहिड़ो हुनखे उस्तादु मिलियो। महिरबानी साथियो।